सिंध तोड़े मुल्क के ॿियनि अक्सर इलाइक़नि में ॿोॾ वारी सूरत हाल आहे, पर नए देरे वेझो आबादगार हिन वक़्त बि पाणी लाइ एहतिजाज करण ते मजबूर आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त दादू केनाल जे इंजीनियर खेनि पाणी फ़राहमी बंदि करे छॾी आहे। आला अख़्तियारियूं नोटिस वठी संदनि परेशानियूं ख़तमु कनि। रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। पूरे मुल्क समेत खास तौर ते बलूचिस्तान ऐं सिंध में बरसाती पाणी ऐं ॿोॾ तबाही मचाए छॾी आहे। उते सिंध जे कुझु इलाइक़नि में आबादगार हिन वक़्त बि पाणीअ जी खोड़ ख़िलाफ़ सुरापा एहतिजाज बणियल आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे चूंड तक नौंदेरो भरिसां दादू केनाल मां वाहुनि खे मिलंदड़ ज़रई पाणीअ ते ज़मीनूं आबाद कंदड़ ॻोठ शमीर डाणी, शेख, मोरिया फ़कीर, ट्रगड़, भटिया समेत 20 खां वधीक ॻोठनि जे आबादगारनि शमीर खान डाणी, अब्दुर्रहीम डाणी, गदा हुसैन, शेख नजफ भुट्टो, ओशाक आगाणी ऐं ॿियनि ज़मीनुनि खे ज़रई पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू केनाल जे इंजीनियर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन मां ताईं असांखे हे जेके ऑफिसर असांखे लॻा आहिनि अची जेके माना दीवान हिन मां लायो आहे, इन दीवान जेको टोटल दादू ज़िले खां वठी विंझे सखर जे पुल ताणी जेके बि ऑफिसर आहिनि इहे हिक ॿिए सां मन भगत करे माना कचे खे ॿियनि मुल्कनि खे ॿोड़े हिकिड़ो मुल्क ॿोड़नि था, ॿियो मुल्क सुकाइनि था। इहो हिननि जे नाअहलीअ जे करे अवाम सां अवाम जो को बि माण्हू माना रिलीफ नथो वठे। अवाम जो को बि माण्हू माना हुननि सां ख़्यालु न आहे त को अवाम बि फाका कचीअ में अॻु में ई असांजे हुकुमराननि माण्हुनि ग़रीबनि जा जीअण जंजाल करे छॾिया आहिनि, जेके पाण खे वेले जो मानी बि नथा खाई सघनि। हिन महिल कुल बेरोज़गार हे ज़मीना तव्हां बंजर ॾिसो था, हे ज़मीना जेकॾहिं असां आबाद न कंदा आबादगार काॾों हे पब्लिक हज़ारे ॻोठ 7 थियूं 8 थियूं इहे काॾों आबाद थींदा जंहिंमें हे मिसकीन खाईंदा। सुभाणे असां इंजीनियर ऑफिस में नथो वेहे, कल्ह इंजीनियर साहब हितां पाण रिज़ल्ट करे वियो आहे हिन बंद सां असांखे मिलियो। जे दफ़ा पाणी बराबरि तव्हांखे कोन्हे, रुॻो कूड़ थो वञे, हिन जो स्टाफ बि कूड़ थो वञे, रेगुलेटर वारा कूड़ था आणनि त पाणी हाणे अचे थो, शाम अचे थो। असां 25 मई खां वठी एहतिजाज रिकॉर्ड करायूं था। इहो जेको राशि इंजीनियर आयो आहे दादू केनाल ते, हे 40 सालनि खां वठी कॾहिं बि अहिड़ो माना असां सां वाक़ियो न थियो आहे, अहिड़ी हालत न थी आहे जेको हे राशि इंजीनियर आयो आहे दादू केनाल ते। हिते हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि, सारियुनि जी पोखा आहिनि, हज़ारे बाग़नि जा फ़सुल आहिनि, माना वॾो नुक़सानु थियो आहे। 30-40 ॻोठ आहिनि, 4-5 लख आबादी आहे, 5-6 हज़ार एकड़ ज़मीन आहे, सॼी ज़मीन बंजर लॻी पई आहे, गैराबाद लॻी पई आहे, पाणीअ जो फुड़ो कोन्हे। जो इलाइक़ो एग्रीकल्चर जे हिसाब सां सरसब्ज़ इलाइक़ो आहे। हिते सारियूं हिन बाग़ात आहे। 1936 जे दौरान जेको आहे असांजो दादू केनाल ठहियो आहे, त उन खां वक़्त खां वठी करे हींअर ताईं अहिड़ो जेको आहे पाणीअ सां हशर न कयो वियो आहे ऐं असांजे इलाइक़े सां अहिड़ो हशर न कयो वियो आहे जो हींअर जेको आहे दीवान इंजीनियर कयो आहे। मई जे 20 तारीख़ ते असां ट्यूबवेलनि जे ज़रिए सां ॿिज पोखिया आहिनि। हींअर ताईं असांजा ॿिज एक्सपायर थी रहिया आहिनि, वॾा थी विया आहिनि, हुन जी पटाई खां एक्सपायर थी विया आहिनि। असांखे पाणी नथो मिलियो वञे, असांजा बाग़ात जेके आहिनि सड़ी रहिया आहिनि। उन्हनि जे जेको आहे ज़ैतूननि जो ख़ासि तौर ते असांजो इलाइक़ो आहे, तव्हां हली ॾिसो त ज़ैतूननि सां कहिड़ो हशर आहे। हींअर जेको आहे असांजे दरियाह में तक़रीबन अहिड़ी वेसागाती कई थी वञे। असां सगारनि धुरनि खे अपील था करियूं त अहिड़ी वेसागाती असांजे इलाइक़े सां न कई वञे। असांजूं पोखा ऐं फ़सुल असांजा सुकी विया आहिनि, जेके रोबा जिन कया आहिनि ग़रीबनि उन जा बि असांजूं पोखा ऐं फ़सुल असांजा सुकी विया आहिनि, जेके रोबा जिन कया आहिनि ग़रीबनि उन जा बि बंजर थी विया आहिनि, हे सुकी विया आहिनि सभु। विज बि का शइ न बची आहे असांजे। असां पोड़ा मुड़ुस आहियूं, कमाइण जहिड़ा न आहियूं, हार ई असां आहियूं। इन ज़मीननि टुकड़नि ते असांजो गुज़रान हले थो पियो, बचड़ा नंढड़ा आहिनि ऐं हे जान सॼो हले थो। लेकिन असांखे हेल असां उहा सज़ा ॾिनी वई आहे जो असां ग़रीब नथा पाले सघूं, नथा हलाए सघूं। घर घाट ॾिसंदो महांग प लॻी पई आहे, असां काॾे वञूं? असांजो रोज़गार जो पोख आहे, ग़रीब माण्हू काॾे वञूं? चोरी कयूं? असां 5-7 ॿचा मां कमु करण जहिड़ो आहियां कोन्हे को, मूंखे हाल मां छा कयां? इंजीनियर जो राशि पाणी नथा ॾियनि, छा कयूं असां उन्हनि खे? असांखे ख़ुदा कारण असांजो ॿुधे ई नथो, ऑफिसनि मां एसिन मां निकिरनि नथा। हीअं दादूअ सां चकर त ॾेई इंजीनियर ॾिसे न,
त केॾी हालत लॻी पई आहे। हे पोखां सम्झ हे सड़ियूं पयूं आहिनि। ज़राअत मुल्क में रीढ़ जी हॾीअ जी हैसियत रखे थी। हज़ारे रुपया महांगे अघनि ऐं ब्लैक ते भाण ऐं बेजारो ख़रीद कंदड़ आबादगारनि खे ज़मीनूं आबाद करण लाइ बि पाणी नथो ॾिनो वञे ऐं सरकारी उहिदनि ते मुक़रर कयल आपाशी खाते जा इंजीनियर बि पाणी ॾियण लाइ आबादगारनि खां लखे रुपया रिश्वत जी घुर कनि था। आबादगार आख़िर केॾांहुं वञनि? ज़रई पाणीअ लाइ वारनि खां लखे रुपया रिश्वत जी घुर कनि था। आबादगार आख़िर केॾांहुं वञनि? ज़रई पाणीअ लाइ एहतजाज कंदड़ आबादगारनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एमपीए फरियाल टालपुर आला अदालत जे चीफ जस्टिस वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील कई त ज़मीनूं आबाद करण लाइ असांखे ज़रई पाणी फराहम करे पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नौंदेरो।